मां इलाही बख़्शो ॼण तव्हां सां गॾु आहियां अॼु हिकु नए उनवान सां गॾु SSDP जे हिन प्रोग्राम में उमेद था कयूं त तव्हां घणो सिखंदा हूंदो ऐं असां पंहिंजी कोशिशि आहे असांजी त तव्हांखे जेतिरो थी सघे बुनियादी शयुनि खां आगाह कंदा वञो त जीअं असां अॻिते हलूं त इन खे बहितर नमूने सां सम्झी सघूं। हीउ जेको मां नंढा नंढा लेक्चर ठाहे थो चार जेके कल्ह असां अखर ते पढ़ियोसीं अॼु असां लफ़्ज़ ते पढ़ंदासीं इन जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त छो त बुनियादी क्लासुनि में असां लफ़्ज़ अखरनि ते तमामु घणो फोकस हूंदो आहे। जॾहिं असां ॿार खे सेखारणु वेंदा आहियूं त इन्हनि शयुनि ते ध्यानु ॾिनो वेंदो आहे त कहिड़ो लफ़्ज़ कीअं जुड़े थो ऐं उन्हनि कहिड़नि अखरनि सां जुड़ी इहो लफ़्ज़ ठहे थो उन्हनि ते ध्यानु ॾिनो वेंदो आहे छाकाणि त ॿार असां उन ॿार खे सेखारियूं ई लफ़्ज़ ठाहिण था। अखर जी सुञाणप अखरनि खां पोइ असां लफ़्ज़ जी सुञाणप उन्हनि खे अॻिते वधी करे असां आहियूं। कल्ह असां अखर ते ॻाल्हायोसीं अॼु असां लफ़्ज़ ते ॻाल्हाईंदासीं। लफ़्ज़ छा खे थो चइजे, लफ़्ज़ कीअं आहे, लफ़्ज़ कीअं जुड़े थो, लफ़्ज़ खे कीअं असां वज़ाहत कंदासीं ऐं लफ़्ज़नि जा क़िस्म कहिड़ा आहिनि। अॼु उन्हनि मुकमल न सही पर असां एतिरो ॼाणींदासीं जो बुनियादी शयुनि खां असां आगाह थी वञूं त कहिड़ियूं कहिड़ियूं अहिड़ियूं बुनियादी शयूं आहिनि जेके लफ़्ज़ ठहनि था। छाकाणि त असां वटि केतिरा ई लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके अॻियाड़ियुनि सां आहिनि पछाड़ियुनि सां आहिनि पर असांखे ख़बर कोन्हे पवंदी त उन्हनि खे इहा अॻियाड़ी छो आई आहे ऐं इहा पछाड़ी छो आई आहे। अचो त असां इन जी वज़ाहत कंदा हलूं था त पहिरियों ई आहे लफ़्ज़ ही ॿोलीअ जे व्याकरण में ख़ासि अहमियत रखे थो। जॾहिं असां कंहिं बि ॿोलीअ जी व्या कंदा आहियूं ग्रामर सिखणु वेंदा आहियूं कोशिशि कंदा आहियूं त सभ खां पहिरियों जेका अहमियत वारी शइ आहे उहो असांजो हूंदो आहे अखर, अखर खां पोइ लफ़्ज़। हाणे लफ़्ज़ जेको आहे उहो को बि आहे जेको हूंदो आहे उहो पूरो ख़्यालु ॾींदो आहे। मिसाल लफ़्ज़ पूरो ख़्यालु पैदा कनि था। अलिफ अकेलो अचे थो उन में कंहिं क़िस्म जो को उचार त आहे पर उन मक़सदु कोन्हे को। खे पूरो अचे थो अखर त आहे पर मक़सदु कोन्हे को। इन जॾहिं ॿिन्ही खे असां मिलायूं था त अखर माना पूरो लफ़्ज़ ठही वियो ऐं लफ़्ज़ खां पोइ असां उन खे चऊं था त उन मां मक़सदु निकिरी आयो जेको असांजी अख सां वाबस्ता आहे। ईअं ई कन ॿिनि हिसनि ॿिनि जेको आहे सो सूरत जो अखर आहे लफ़्ज़ आहे जेको असां ठाहियूं था ऐं उहो ठहियो वञे कन। हाणे हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ जेको जंहिंमां मतिलबु पूरो निकिरे मक़सदु पूरो निकिरे जंहिं असां सम्झी सघूं त इहो इन जो मक़सदु आहे ऐं हिन जे लाइ इहो इस्तेमालु थियो आहे उन खे असां लफ़्ज़ चवंदा आहियूं। लफ़्ज़नि खे जोड़े उन मां को मानदार जुमिलो जोड़े सघिजे थो। जॾहिं असां लफ़्ज़ जोड़ींदा आहियूं अखरनि मां लफ़्ज़ जोड़ींदा आहियूं त को जुमिलो ठही वेंदो आहे जंहिंमां वरी मुकमल माना निकिरंदी आहे। अहिड़े सां ग्रामर जे असूलनि मूजिबि का बि ॿोली लफ़्ज़नि मां जुड़े थी। जॾहिं ॿोली असां जेका ॻाल्हायूं था पिया असां राब्ते में आणियूं था असां हिक ॿिए सां जेका ॻाल्हायूं था कचहरी कयूं था गुफ़्तगू कयूं था उहा जेको आहे सो लफ़्ज़नि ते आधारियल हूंदी आहे। इन रीति लफ़्ज़ उचार या आवाज़ आहिनि। जीअं त सूत जी माना आहे आवाज़ ईअं ई लफ़्ज़ उचार या आवाज़ आहिनि जिन मां को ख़्याल पैदा थिए थो ऐं उन्हनि जो पाण में वास्तो मालूम थिए थो। असांखे लफ़्ज़ जी वस्फ़ ऐं कार जे सम्झण खां अॻु ज़रूरी आहे त सर्फ़िया माना मार्फीन खे सम्झो। मार्फीन छा आहिनि उन्हनि खे छा थो चयो वञे ऐं कहिड़ी रीत आहिनि उन्हनि खे सम्झणु ज़रूरी आहे। छाकाणि सिधी रीत असां लफ़्ज़ सम्झण त ईंदासीं त ख़बर ई कोन पवंदी त खाओ मां खाइणु कीअं थियो, खायो कीअं थियो या खाधो कीअं ठहियो, इहे कहिड़ी रीत ठहिया असांखे ख़बर न पवंदी। जंहिं करे इल्म सर्फ़ उहो इल्मु आहे जंहिंजी मदद सां हर ॿोलीअ जे लफ़्ज़नि ऐं उन्हनि लफ़्ज़नि जी जोड़ जक सिटाव रचना ऐं घाड़ेटनि जी ख़बर पवे थी। इहा इल्म सर्फ़ यानी कि मार्फीन में अहिड़ो कानून आहे जंहिंजे तहत असां अखरनि खे जोड़े लफ़्ज़ ठाहींदा आहियूं। हिन इल्म जे मदद सां हर ॿोलीअ जी व्याकरणीय साख़्त में जेके ख़ुदि मुख़्तियार आज़ाद सूरतूं या परवस या पाबंद सूरतूं आहिनि। हिते लफ़्ज़ आया आहिनि आज़ाद सूरतूं ऐं ॿियो परवस सूरतूं जिन खे असां बाउंड बि चवंदा आहियूं सूरतूं आहिनि। उन्हनि जे इस्तेमाल जी
ख़बर पवंदी आहे। हिन इल्म जे मदद सां ॿोलीअ जी व्याकरणी साख़्त में जेके ख़ुदि मुख़्तियार या पाबंद सूरतूं आहिनि उन्हनि जे इस्तेमाल जी ख़बर पवंदी, जंहिंमें असां अॻिते हलंदासीं। जेतिरा जेतिरा लफ़्ज़ ईंदा वेंदा असां उन्हनि जे बुनियाद ते सम्झंदा वेंदासीं त मार्फीम छा आहे ऐं कहिड़ी रीत हले थो पियो। सर्फिया हिकु उहा व्याकरणी माना भरी सूरत आहे जेका कंहिं बि माण्हूअ जे ॻाल्हाउ गुफ़्तार जो जुज़ो हूंदी आहे। जेका असां ॻाल्हायूं पिया था, जेको असां गुफ़्तगू कयूं पिया था, जेका ॻाल्हि इहा हिकिड़ो मुकमल जेको असांजो जुज़ो आहे। मिसाल जे तौर ते ही माण्हू ड्रोड़ियो, हिते मिसाल लिखियो पियो आहे। हिन जुमिले में ही माण्हू ऐं ड्रोड़ियो टे धार धार सूरतूं आहिनि। हाणे इनखे जॾहिं असां अलॻि अलॻि कोण जी कोशिशि कंदासीं त बि इहे थी वेंदा। ईअं ई हेठि ॿिया उनजा अलॻि सूरतूं बि आहिनि। पुट, ॼाण, छोकिरो, ॿियनि सूरतुनि जा मिसाल आहिनि। इन्हनि मां अलॻि लफ़्ज़ कोन चई सघंदा। ईअं ई कर, किर, कंदे, कयल, किरणो ऐं करे वग़ैरह वरी अलॻि जेको सो व्याकरणी जूं सूरतूं आहिनि, जिन सूरतुनि मां हिकु मां ॿियूं केतिरियूं ई मानाऊं या ॿिया लफ़्ज़ जेके ठहंदा वेंदा आहिनि, जंहिंजे बुनियाद ते असां चऊं था त उहो लफ़्ज़ जेको मुख़्तलिफ़ मानाऊं कढे ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे मतिलबु कढे ऐं मक़सदु ज़ाहिर करे उहो आहे। हाणे इन जी वज़ाहत अञा अॻिते अचे थी पई। सूरत जॾहिं त कंहिं असां सम्झण अचूं था त पहिरियों असांखे फॉर्म सम्झणु घुर्जे त फॉर्म छा आहे। वर्ड जो जेको असां लफ़्ज़ जी सूरत आहे उनखे कहिड़ी रीति सां वाज़े करे सघूं था। जेकॾहिं कंहिं बि असां लफ़्ज़ खे वाज़े करण वञणा आहियूं त कंहिं बि माण्हू जे ॻाल्हाउ या गुफ़्तार जे जाइज़े मां मालूम थींदो त उनजो ॻाल्हाउ केतिरनि ई मानादार ऐं गैर मानादार जुज़नि ते मुश्तमिल हूंदो आहे। इन मां हर जुज़े खे सूरत चइबो आहे। माना हिते जेके बि जुज़ा आहिनि लफ़्ज़नि जा जेके असां ॻाल्हायूं था, ॿिए टे लफ़्ज़ आहिनि, इहे बि अलॻि अलॻि जुज़ा आहिनि। ईअं ई चङो, माण्हू, ड्रोड़ियो। हिन जुमिले में चङो, माण्हू, ड्रोड़ियो धार धार सूरतूं आहिनि। अहिड़ी तरह माण्हू, पुट, ॼाण बि धार धार पूरियुनि मानाउनि ऐं सूरतुनि जा मानादार सूरतुनि जा मिसाल आहिनि। हाणे इहे जेके अखर लफ़्ज़ आहिनि इहे पूरा जा पूरा जेके बि लफ़्ज़ आहिनि इहे पूरा माना वारा आहिनि। माण्हू हिकु मुकमल माना रखे थो, पुट हिकु मुकमल माना रखे थो, ॼाण हिकु मुकमल माना रखे थो। एतिरा कहिड़ा ई लफ़्ज़ आहिनि जेके मुकमल ऐं ख़ुदि मुख़्तियार आहिनि। इन्हनि खे कंहिं बि ॿिए जेको आहे परवस या जी ज़रूरत कान्हे का, जो असां चऊं जेके पाबंद सूरतूं आहिनि उन्हनि जी ज़रूरत हिननि खे न पवंदी आहे। अकेले सिर ऐं पंहिंजो पाण मुरादो हिकु मुकमल लफ़्ज़ आहे जेको माना ज़ाहिर करे थो। ख़ुदि मुख़्तियार ऐं परवस या पाबंद सूरतूं हिकिड़ा लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके ख़ुदि मुख़्तियार आहिनि, जेके असां मथे जंहिंजो ज़िक्र करे आयासीं उहे, ऐं ॿिया लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके परवस या पाबंद सूरतूं आहिनि, जिनखे अंग्रेज़ीअ में प्रीफिक्स ऐं या सफिक्स पिणु चयो वेंदो आहे। उहे बि लफ़्ज़नि जा मिसाल आहिनि। पर हिते असां सिंधीअ जी व्याकरण में पढ़ूं, इन जे करे सिंधीअ जा उसूल वरी कुझु अलॻि आहिनि जेके हिते कया विया आहिनि। अहिड़ी सूरत या लफ़्ज़ जेको अकेले सिर अचे, अहिड़ी सूरत या लफ़्ज़ जेको अकेले सिर अचे ऐं उन मां पूरी माना ऐं मतिलबु निकिरे, अहिड़े सूरतुनि या लफ़्ज़नि खे ख़ुदि मुख़्तियार सॾियो वेंदो आहे। यानी के जेके असां मथे नाला वरितासीं, पुट, पीउ, माउ, धीउ वग़ैरह जेके बि लफ़्ज़ आहिनि इहे ख़ुदि मुख़्तियार आहिनि ऐं इन्हनि में कंहिं बि क़िस्म जी का बि अॻियारी या पछाड़ी कान्हे का, जंहिंजे करे असां चवंदासीं इहे लफ़्ज़ अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके मुकमल माना ॾेखारनि था ऐं ख़ुदि मुख़्तियार लफ़्ज़ आहिनि। अचो छा कंदो था, अहिड़ो जुज़ो या सूरत जेका अकेले सिर कमु न ईंदी हुजे पर कंहिं ॿियनि सूरतुनि सां गॾिजी कमु अचण सां ई मानादार थींदी हुजे, मतिलबु त उनजो कारज ऐं माना कंहिं ख़ुदि मुख़्तियार सूरत जे वस में हुजे त उनखे परवस या पाबंद सूरत चइबो आहे। कंहिंखे चइबो आहे हाणे जेको अहिड़ो लफ़्ज़ हुजे जेको कंहिं ॿिए परवस यानी के कंहिं ॿिए जे वस में हुजे, कंहिं ॿिए जे पाबंद हुजे, उन सां ई इहा शइ ईंदी ऐं उन लफ़्ज़ खे परवस चयो वेंदो आहे। हाणे हिते ख़ुदि मुख़्तियार लिखिजी वियो आहे, तकड़ जे करे असल में स कोन्हे, ख़ुदि मुख़्तियार लफ़्ज़ आहिनि जेके हिते मां लिखिया आहिनि। माण्हू, पुट, ॼाण,
इंसान, छोकरो, घोड़ो, भूलड़ो, खट, किताब, कलम, पनो, अंब। हाणे जेकॾहिं असां इन्हनि खे चवंदा त ही परवस आहिनि कोन्हनि खे, छाकाणि त इहे लफ़्ज़ जेतिरा बि आहिनि इन्हनि सभिनी खे अलॻि सूरत आहे ऐं अलॻि मतिलबु आहे ऐं बग़ैर कंहिं अॻियाड़ीअ या पछाड़ीअ जे असां इन्हनि खे जीअं जो तीअं इस्तेमालु कयूं था, माना मुकमल मतिलबु कढनि पिया था या मां निकिरे थो इहे ख़ुदि मुख़्तियार लफ़्ज़ आहिनि। हाणे ही आहिनि परवस या पाबंद सूरतूं जिन खे असां ॾिसूं पिया था। ॾिसो हाणे आसरवंद जेको लफ़्ज़ आसरो आहे उन मां आसरवंद ठहियो आहे। ॿियो आहे अक़लमंद, इन मां लफ़्ज़ ठहियो आहे अक़ुल मां मंद मिलाए असां कयो आहे। अॼाण, अणहूंद, वञणो, पुटेतो, सुचीत, ॾिठल, लिखियल। हाणे इहे जेके बि सूरतूं आहिनि इन्हनि जा बुनियाद कहिड़ा आहिनि उहे असांखे जॾहिं असां हलंदासीं असांजो मालूम थींदो। हिकु लफ़्ज़ मां ॿियो लफ़्ज़ ठाहिण माना उन में अॻियाड़ियूं या पछाड़ियूं मिलाए करे जिनखे पुराणे ग्रामर जे मूजिबि ईअं चयो आहे डॉक्टर गुलाम अली अलाना, इन्हनि खे वरी अलॻि अलॻि सूरतूं ॾिनियूं, अलॻि अलॻि नाला ॾिना आहिनि जेके अॻिते असां वाज़ह कयूं था पिया त इहे उहे लफ़्ज़ आहिनि जेके पाबंद सूरतूं आहिनि, माना इहे बाउंड्री। इहे लफ़्ज़ जेके बि हूंदा जेके पोयां अचनि था इहे कंहिं बि बुनियादी लफ़्ज़ सां जुड़ियल आहिनि। जेसि ताईं उहो लफ़्ज़ हूंदो त उनजी माना निकिरंदी, जेकॾहिं उहो लफ़्ज़ उन में शामिल न कयो वेंदो त उन लफ़्ज़ जी का माना कोन निकिरंदी। हाणे जीअं ॾिसूं था हिते असां लफ़्ज़ लिखियो ई आहे पोयां आसर, जेको लफ़्ज़ आहे आसरो, उन मां लफ़्ज़ जुड़ियो आहे आसरवंद। हाणे असां चवंदासीं आसरो जेको आस आहे उन मां मंद माना आसरे वारो या जंहिंमें आस या उम्मीद हुजे। अहिड़े रीति ॿिया जेके बि लफ़्ज़ आहिनि अॼाण जेको आहे इहा बकल में ख़ुदि का माना कोन थी लिखे पर असांजे लुग़तुनि में स खे जेको आहे सो हिसियत आहे अ जी माना ॾेखारियल आहे उहा न, ऐं स जी माना सुठो बि ॾेखारियल आहे ऐं क जी माना वरी ख़राब ॾेखारियल आहे। अहिड़ी रीति जेके असांजा लफ़्ज़ ईंदा वेंदा असां उन्हनि ते ॻाल्हाईंदा हलंदासीं ऐं असांखे ख़बर पइजंदी वेंदी त कहिड़ो लफ़्ज़ जेको आहे उहो इन परवस में आहे ऐं कहिड़ो परवस में कोन्हे को। असां अॻिते हलूं था इन्हनि सभिनी अञा वस्फ़ जेका आहे उहा लफ़्ज़ जी असांखे मालूम थियो जेके बि ख़ुदि मुख़्तियार थोरे पाबंद सूरतूं आहिनि उहे इल्म सर्फ़ में अहम किरदारु अदा कनि थियूं। लिसानियात जे माहिरनि अहिड़नि मिड़नी ख़ुदि मुख़्तियार ऐं परवस सूरतुनि खे सर्फ़िया या मरफ़ीम सॾियो आहे, जेको असां शुरूआती चऊं पिया मरफ़ीम छा आहे। मरफ़ीम इहो आहे जंहिंमें असांखे ख़बर पए त अखर मां लफ़्ज़ कीअं जुड़ियो आहे ऐं लफ़्ज़ कीअं कमु अचे थो। अकेले या ख़ुदि मुख़्तियार सूरत वारो अखर लफ़्ज़ कहिड़ा आहिनि ऐं जेके उन्हनि मथां वरी परवस या पछाड़ियूं या अॻियाड़ियूं मिलाए करे लफ़्ज़ ठाहिया था वञनि त उहे मानाऊं कहिड़ियूं था कढनि। ईअं ई असां इनखे चऊं था हाणे मारफ़ीम जेको आहे इहे उन्हनि अखरनि खे इन्हनि लफ़्ज़नि खे चयो वेंदो आहे जेके परवस बि हुजनि ऐं ख़ुदि मुख़्तियार बि हुजनि। अहिड़नि सभिनी लफ़्ज़नि खे जेको आहे सो मारफ़ीम चयो वेंदो आहे। हाणे अचो ही हिकु चार्ट आहे, इन चार्ट खे ॾिसूं था त लफ़्ज़ जा क़िस्म ऐं वज़ाहत। हिते बुनियादी सभ खां पहिरियों छा लिखियो आहे लफ़्ज़ खां पोइ आहे बुनियाद इब्तिदाई या बुनियादी लफ़्ज़ जंहिंखे असां अंग्रेज़ी में प्राइमरी वर्ड्स बि चवंदा आहियूं, ऐं ॿियो जेको आहे सानवी लफ़्ज़ जिनखे असां सेकेंडरी लफ़्ज़ बि या सेकेंडरी वर्ड्स चवंदा आहियूं। वरी बुनियादी लफ़्ज़नि मां ई ॿिया जेतिरा बि लफ़्ज़ आहिनि उहे सभु जा सभु उहे बुनियाद मां ठहंदा आहिनि, छाकाणि त इहो लफ़्ज़ जेको हूंदो आहे उन मां ॿिया लफ़्ज़ ठहनि था। सच मां सचाई, सचेतो, सचार, इहे लफ़्ज़ जेके बि आहिनि बुनियादी लफ़्ज़ आहे सच, उन मां ॿिया लफ़्ज़ ठहिया आहिनि। इहे सानवी लफ़्ज़नि में वरी मुरतब लफ़्ज़ आहिनि, मुरकब लफ़्ज़ आहिनि, दोहिरायल या ॿिटा लफ़्ज़ बि असां वटि मिलनि था। हाणे इन जे बुनियाद ते हली करे असां जेको आहे सो इन्हनि खे हल्की या नंढी नंढी वज़ाहत ॾींदासीं त जीअं असांखे ख़बर पए त लफ़्ज़ जी असुल माना छा आहे ऐं असां लफ़्ज़ खे कीअं वधीक वज़ाहत सां आणे सघूं था ऐं कीअं इस्म, फेल
ज़र्फ़ उहे लफ़्ज़ जोड़े करे उन्हनि में सां लफ़्ज़ ॿियो नओं लफ़्ज़ ठाहे सघूं था, या कहिड़ी फ़ाइली सूरत हूंदी आहे, कहिड़ी उन में इस्म ज़ात मां कहिड़ा लफ़्ज़ ठहनि था, कहिड़ी अॻियां लॻी उहे ठहिया आहिनि। हाणे सिर्फ़ लफ़्ज़ जी वसफ़ जेका आहे ही सां उहा ॿिया बयान कयूं। लफ़्ज़ ॿोलीअ जी उहा नंढी हिकु सर्फ़िया या ॿ सर्फ़िया सूरत आहे जंहिंखे अॻिते वधीक ॿियनि अहिड़े नंढियुनि सूरतुनि में भञी न सघिजे। त अहिड़े नंढियुनि में नंढियुनि हिकु सर्फ़ी या ॿ सर्फ़ी सूरत खे लफ़्ज़ चइबो आहे। जेकॾहिं असां अख खे टोड़ींदासीं, अलॻि अलॻि कंदासीं लफ़्ज़ खे, त उन मां का बि धार माना कोन निकिरंदी। खट खे तोड़ींदासीं, लफ़्ज़ खे टोड़ींदासीं त का बि उन में माना कान निकिरंदी। उहे अखर अलॻि अलॻि थी वेंदा, बल्कि उन मां माना का बि कोन निकिरंदी। अहिड़ी रीति इहा सिर्फ़ लफ़्ज़ जी वज़ाहत आहे जंहिंखे असां अॻिते वधूं था। मुफ़रिद या इब्तिदाई लफ़्ज़, मथे असां जेका डेफिनेशन या वसफ़ सां सम्झीसीं पढ़ीसीं उहा हुई लफ़्ज़ जी। हाणे मुफ़रिद लफ़्ज़ छा खे थो चइजे? मुफ़रिद लफ़्ज़ मां अची सां असां मथे पहिरियों लफ़्ज़ पढ़ी आया आहियूं, लफ़्ज़नि जा क़िस्म पढ़ी आहे, मथे असां लफ़्ज़नि जी वज़ाहत पढ़ी आयासीं मॉर्फ़ीम में, उन मां अलॻि अलॻि लफ़्ज़ ॾिसी आयासीं। पर हिते असां हिन शयुनि खे साॻियो ई वर्जाए हलिबो ऐं साॻे साॻा लफ़्ज़ वरी बि ईंदा, छाकाणि त हू उते असां सम्झो पिया सिर्फ़ मार्फ़ीम खे बि सम्झोसीं, ऐं हिते असां उन लफ़्ज़नि जा क़िस्म सम्झंदासीं। इब्तिदाई लफ़्ज़ उहे आहिनि जिन मां ॿिया लफ़्ज़ ठही निकिरनि ऐं ख़ुदि ॿिए मां ठहियल न हुजनि। जंहिंमां हिकु लफ़्ज़ बुनियादी लफ़्ज़ हुजे, उन मां को ॿियो लफ़्ज़ ॿिए लफ़्ज़ मां ठहियल न हुजे। सिंधी ज़बान में अहिड़ा केतिरा ई लफ़्ज़ आहिनि जेके असां ॻाल्हाईंदा आहियूं, केतिरा ई अखर लफ़्ज़ अहिड़ा आहिनि। ही अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके ख़ुदि मुख़्तियार सूरत वारा हूंदी आहे। उन्हनि लफ़्ज़नि में ॿी का बि परवस सूरत मिलियल नाहे हूंदी। अहिड़नि लफ़्ज़नि खे मुफ़रिद लफ़्ज़ बि चयो वेंदो आहे। असां मार्फ़ी में बि पढ़ी आयासीं, उते साॻिए लफ़्ज़नि खे असां हिते वरी बि वर्जायूं पिया। छोकर, माण्हू, पीउ, पुट, धीउ, माउ, हाथी, खट, दर वग़ैरह इहे उहे लफ़्ज़ आहिनि जेके ख़ुदि मुख़्तियार बि आहिनि ऐं जिनखे असां वरी ॿियो मुफ़रिद या अकेलो लफ़्ज़ या बुनियादी लफ़्ज़ पिणु चवंदा आहियूं। हाणे आहे कॉम्प्लेक्स वर्ड्स या मुरतब लफ़्ज़। इते सम्झण जी थोड़ी ॻाल्हि आहे। इते असां जेको ॾिसंदासीं लफ़्ज़नि खे त इहे लफ़्ज़ मुरतब लफ़्ज़ छो आहिनि ऐं मुरकब लफ़्ज़ छो आहिनि, छाकाणि त मिर्ज़ा कालीच बेग ऐं भेरूमल मेहरचंद आडवाणी ऐं ॿियनि जेके बि ग्रामर जा माहिर आहिनि उन्हनि इन लफ़्ज़नि खे जेको असां मुरकब लफ़्ज़ पिणु कोठियो आहे। पर असां हिते इनखे मुरतब लफ़्ज़ छो था चऊं? असां इन जो डॉक्टर गुलाम अली अलाना जे जेको तशरीही ग्रामर आहे, सिंधी ॿोलीअ जो तशरीही ग्रामर, उन जे बुनियाद ते परखियूं था ऐं उन जे बुनियाद ते असां हिनखे वठी वेंदासीं अॻिते ऐं सम्झंदासीं त मुरतब लफ़्ज़ ऐं मुरकब लफ़्ज़ में कहिड़ो फ़र्क़ु आहे। मुरतब लफ़्ज़ उहो हूंदो आहे जंहिंसां हिक या हिक खां वधीक परवस पाबंद सूरत शामिल कयल हुजे। परवस या पाबंद सूरत, परवस जी माना ई आहे पाबंद सूरत, जंहिंखां इहो लफ़्ज़ इन खां पहिरियों कंहिं ॿिए बि इस्तेमालु न कयो आहे। सिर्फ़ु डॉक्टर गुलाम अली अलाना इन लफ़्ज़ खे जेको आहे सो इजाद कयो ऐं इन खे लिखियो अथई ऐं असां वटि इहो लफ़्ज़ पुॼाया अथई। एतिरा ॿिया केतिरा ई जेको आहे सो लफ़्ज़ आहिनि जेके नवां टर्म इस्तेमालु कया ठाहिया ऐं डॉक्टर गुलाम अली असांखे ॿुधाया, जेके आहिस्ता आहिस्ता जंहिंसां हलंदा हलंदासीं असांखे उनजी ख़बर पइजंदी वेंदी। सुपत, पुटे तो, खट मिठड़ो, अणहूंद, अॼाण, सुचेताई, कुपतियो। हाणे इहे अहिड़ा अखर आहिनि जिन खे अॻियाड़ी बि आहे त पछाड़ी बि आहे। इन लफ़्ज़नि में स, ईतो, ड़ो, अण, अ, कु, यू जंहिं बि लफ़्ज़ सां हिक या हिक खां वधीक परवस सूरतूं शामिल हुजनि त उन्हनि लफ़्ज़नि खे मुरतब लफ़्ज़ चयो वेंदो आहे। हाणे यादि रखणो घुर्जे जेके हिक खां हिते लफ़्ज़ आहे खट मिठड़ो, माना मिठो मां खटो बि आहे त मिठड़ो बि आहे। अहिड़े नमूने सां पुटे तो, पुट पीउ जा बि ऐं उन तो बि हुन में आहे त प बि हुन में ॿ लफ़्ज़ मिलाए छॾिया अथई। अहिड़े नमूने सुचे ताई, सच मां स जेको आहे अॻियाड़ी ऐं ताई माना उनखे पछाड़ी ॾेई हिक खां वधीक माना परवस सूरत हुन में शामिल आहिनि। अॼाण में हिक,
पर्वत सूरत आ कुपत्यो में ब जेको आहे सो पर्वत सूरतूं आहिनि ईअं ई जेको आहे सो सचोताई में ब पर्वत सूरतूं या जेको कॉम्प्लेक्स या पावन सूरतूं शामिल आहिनि। हाणे अचो त इन्हनि सभिनी खे जेके लफ़्ज़ आहिनि इन्हनि लफ़्ज़नि खे टोड़ियूं ऐं ठाहियूं त केतिरा लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके असां ॾिसूं था त उन्हनि खे अलॻि अलॻि जेको आहे सो सूरतूं आहिनि, बल्कि उन्हनि खे लफ़्ज़ जेके आहिनि उहे इस्म ज़ात जा लफ़्ज़ जेके आहिनि उहे तव्हांजे मां साम्हूं रखिया आहिनि ऐं तव्हांखे नज़र ईंदा हूंदा। जेको पहिरियों लफ़्ज़ आहे मुरतब लफ़्ज़ उहो आहे भलाई। इहो आहे बुनियादी सिफ़त जी पछाड़ी ॾेई भलो प्लस में आई इस्म ज़ात जा। ही लफ़्ज़ जेके आहिनि इस्म ज़ात जा आहिनि। मुरतब लफ़्ज़ आहे हुनखे असां टोड़ियो आहे कहिड़ी सां जेके लफ़्ज़ इस्तेमालु थियनि पिया उहे इस्म ज़ात जा आहिनि, उन्हनि खे असां टोड़े आणियूं पिया त कीअं टुटनि पिया। भलाई पहिरियों लफ़्ज़ आहे, सिफ़त भलो पछाड़ी आई। अछाण लफ़्ज़ जेको बुनियादी आहे उहो आहे अछो ऐं ॿियो आहे आण। होॾां आहे ड्रिघाण लफ़्ज़ आहे ड्रिघो ऐं होॾां आण। जोड़ जेका निशानी हिते अचे थी इहा सभिनी में तव्हांखे तसवुर कयो हुजे जेका जोड़ जी निशानी आहे उहा सभिनी में शामिल आहे। ईअं ई ॾाहो मां ॾाहप माना ॾाहो जेको बुनियादी लफ़्ज़ आहे ऐं उन में अची ॾाहप असां ठाहियो आहे। ईअं ई असां वरी अॻिते हलूं था हिते ॿिया आहिनि इस्म फ़ाइल ऐं सिफ़त। इहे वरी कहिड़ा लफ़्ज़ आहिनि इस्म फ़ाइल जा ऐं सिफ़त वारा लफ़्ज़ आहिनि जेके असां चवंदा ओठी मुरतब लफ़्ज़ आहे ओठी। ॿियो आहे ॾोथी ॾुथी असां ॾोथी जेको हाणे हिते लफ़्ज़ जेको अचे थो उहो अचे हीअं त सिफ़त प्लस में पछाड़ी। ओठी मां उठ ई ॾोथीअ मां ॾुथ ई लफ़्ज़ छॾियो। ईअं वरी सिफ़त वारा जेको मथियां आहिनि इस्म उठ इस्म आहे ऐं ए जेका उन सिफ़त मिलाए उनखे ओठी कयो वियो आहे। ॾुथ इस्म आहे ऐं उनखे ई मिलाए उनखे ॾोथी कयो वियो आहे। ईअं ई सिफ़त वारा जेके लफ़्ज़ आहिनि असां उन्हनि ते हाणे चऊं था त उन्हनि खे कीअं टोड़ियो वियो आहे ऐं उन्हनि जो कीअं उन्हनि खे ठाहियो वियो आहे। भाॻियो सिफ़त आहे जंहिंखे बुनियादी लफ़्ज़ आहे भाग यो उनखे मिलाए भाॻियो कयो वियो आहे। चेड़ाक चिड़ बुनियादी लफ़्ज़ आहे जंहिंखे आक ॾेई चेड़ाक कयो वियो आहे। हेराक जेको आहे उहो सिफ़त आहे। हेर माना आदत आक उनखे ॾिनो वियो आहे। मिर्चाई मिर्च बुनियादी लफ़्ज़ आई उन में जेको आहे सो पछाड़ी मिलाए उनखे मिर्चाई कयो वियो आहे। इहे मुरतब लफ़्ज़ आहिनि जिन खे असां इस्तेमालु कयूं पिया। पर मिर्ज़ा कलीज बेग ऐं भेरूमल महरचंद आडवाणी जे किताबनि में केतिरनि ई जॻहियुनि ते इन्हनि लफ़्ज़नि खे मुरकब लफ़्ज़ पिणु चयो वियो आहे, पर इहे असल में मुरकब लफ़्ज़ कोन्हनि, इहे मुरतब लफ़्ज़ आहिनि। अॻिते अञा साॻी मुरतब लफ़्ज़ मुफ़रद लफ़्ज़नि सां पर्वत सूरतूं अॻियाड़ीअ जी हालत में बि मिलायूं वेंदियूं आहिनि। हू जेके बि लफ़्ज़ पोयां असां पढ़ियासीं उन्हनि सभिनी में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पछाड़ियूं पई मिलनि ऐं हिन साॻिए लफ़्ज़नि में वरी हाणे ॾिसूं था त इन्हनि में जेको अॻियाड़ियूं बि मिलाए लफ़्ज़ ठाहिया वेंदा आहिनि जेके मुरतब लफ़्ज़ हूंदा आहिनि। इन मुरतब लफ़्ज़नि खे इहे असां अॻिते वठी हलंदा आहियूं त जीअं असांखे सम्झ में अचे त इहे मुरतब आहिनि ऐं ही मुरतब आहिनि। मिसाल जे तौर ते सुतड़ लफ़्ज़ आहे स तड़ सु तड़ कुपत कुपत अणॼाण अण ऐं ॼाण अमुलह अमुलह। इहे पूरो जेको चार्ट तव्हांजे साम्हूं अचे पियो थो तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। इहो सभु जेके बि लफ़्ज़ आहिनि इहे मुरतब लफ़्ज़ आहिनि जेके अॻियाड़ियुनि ऐं पछाड़ियुनि सां आहिनि, पर इन्हनि लफ़्ज़नि खे पर्वत सूरतूं आहिनि। पर्वत सूरतूं पाबंद सूरतूं जेकर इन्हनि मंझां इहा सो कढी छॾियऊं सॉरी लफ़्ज़नि खे कि जेके बि आहिनि कुपत मां को कढियऊं त अलॻि लफ़्ज़ आहे क खे का सूरत कान थी का माना कोन थी थिए। इहे अमल मां अलिफ कढी छॾियऊं मुल त जी माना रखे थो पर अ माना का बि कोन थो रखे। इहे अणॼाण मां अण कढी छॾियऊं त उनजी का माना कोन थी रखे, पर उनजे बावजूद में असांजी जेके डिक्शनरियूं या लुग़तूं आहिनि इन्हनि जी माना ॾिनल आहे।
परवस सूरतूं आहिनि अकेले सिर उहे इस्तेमाल कोन थींदियूं आहिनि। उहे जेके परवस सूरतूं आहिनि या पाबंद सूरतूं आहिनि इहे कंहिं न कंहिं लफ़्ज़ सां जुड़ियल हूंदियूं आहिनि, तॾहिं उन्हनि खे माना या मक़सद मिलियल हूंदो आहे। हिक खां वधीक परवस सूरतूं बि हूंदियूं आहिनि। सुपत्यो, कुपत्यो, कुमलो, कुमहलो, निधणको। हाणे धण न को अलॻि अलॻि लफ़्ज़ आहिनि। इन्हनि करे इन्हनि हेठियनि सूरतुनि खे जिन खे अॻियाड़ी बि आहे ऐं पछाड़ी बि आहे, इहे बि मुरतब लफ़्ज़नि में अचनि था जिन खे हिक खां वधीक परवस सूरतूं ॾिनियूं वयूं आहिनि। हाणे ही आहे मुरकब लफ़्ज़। मुरकब लफ़्ज़ उन लफ़्ज़ खे चइबो आहे जंहिंमें ॿ या ॿिनि खां वधीक ख़ुद मुख्तियार सूरतूं मुफ़रद लफ़्ज़ गॾियल हुजनि। अहिड़नि लफ़्ज़नि या मुरकब लफ़्ज़नि सां परवस सूरतुनि जे गॾिजी न ईंदियूं। हाणे जेके पछाड़ियूं या अॻियाड़ियूं जेके आहियूं, जेके पाबंद सूरतूं हुयूं, इहे इन्हनि लफ़्ज़नि में कोन ईंदियूं आहिनि। इहे एतिरा केतिरा ई लफ़्ज़ आहिनि, अखर आहिनि जेके असां लिखंदा आहियूं, जिन खे पढ़ंदा आहियूं, पर उहे सभु जा सभु अलॻि हूंदा आहिनि ऐं उहे अलॻि ई इस्तेमाल थींदा आहिनि। इन जे करे ई इन्हनि खे जेतिरा बि आहिनि उहे मुरकब लफ़्ज़ जी हालत में हूंदा आहिनि। मिसाल जो त मुरकब लफ़्ज़ जी हालत में उन सां ॿ या ॿिनि खां वधीक ख़ुद मुख्तियार सूरतूं यानी मुफ़रद लफ़्ज़ गॾु हूंदा आहिनि। घर धणी हिकु लफ़्ज़ आहे, घर धणी, ऐं ॿियो आहे आग गाॾी, जेके आग बोट बि चयो वेंदो आहे। उहा बि अलॻि आहे, आग बोट माना आग माना बाहि, गाॾी माना गाॾी। इहे लफ़्ज़ अचनि था जिन खे असां चऊं था पिया त इहे उहे लफ़्ज़ आहिनि जेके ॿ मुफ़रदनि जिन खे टोड़ियो वेंदो त घर जी माना अलॻि निकिरंदी, धणीअ जी माना अलॻि निकिरी वेंदी। ॿियो लफ़्ज़ जेको आहे असां वटि आग गाॾी, आग खे असां कटींदासीं त उन जी माना अलॻि निकिरी वेंदी ऐं गाॾीअ जी माना अलॻि असां वटि निकिरे थी। जंहिंजे करे ई इहो चयो वियो आहे त इन्हनि लफ़्ज़नि खे जेको आहे सो मुरकब लफ़्ज़ चयो वञे थो। इन्हनि मुरकब लफ़्ज़नि जा अॻिते असांखे मिसाल बि मिलनि था। मिसाल जे तव्हांखे मां साम्हूं लिखिया आहिनि, जिन खे असां टोड़ियूं था त उहे टुटी अलॻि अलॻि बि थी था वञनि ऐं हर हिकु लफ़्ज़ जेको मुरकब आहे, मुरकब हूंदो ई आहे तमामु अहिड़ा लफ़्ज़ जेके पाण में गॾियल हुजनि जिन मां का मुकमल माना निकिरे। मुरतब लफ़्ज़ में ईअं कोन हो। मुरतब माना हुनमें रब्त में अची वियो, हुनमें राब्ते में अची वियो, राब्ते में अचण करे उनजी माना थी आहे। पर हिननि लफ़्ज़नि खे वतन में ख़ुदि अलॻि हिकु माना आहे, जेके असां टोड़ियूं था त अलॻि माना थी वञे ऐं हिनखे जोड़ियूं था त अलॻि माना निकिरे थी। मुरकब लफ़्ज़ उहे आहिनि जिन जी सूरतुनि खे टोड़बो त उहे सादा लफ़्ज़ थी पवंदा, जिन जी निराली माना हूंदी ऐं आज़ाद सूरत रखंदा। इन जा मिसाल आहिनि कम वक़्त, कम माना घटि, वक़्त माना भाग, अलॻि अलॻि निकिरे पई थी माना। लठ सरदार, इन जी माना अलॻि निकिरे थी पई, लठ सरदार। सो पहिरीं, जेके असां टोड़ियूं था त सो अलॻि आहे माना सौ, पहिरीं माना पेरनि वारी। हथ कड़ी जेकॾहिं मुरकब लफ़्ज़ में इस्तेमाल कयूं था त असांजी हथ कड़ी में अची जेका हथ में हूंदी आहे उहा हथ अलॻि अलॻि हूंदा, हथ पंहिंजे अलॻि माना ॾेखारींदा ऐं कड़ी जेका आहे अलॻि माना ॾेखारे थी पई। नमक हराम वरी अलॻि सूरत आहे ऐं अलॻि अलॻि मानाऊं ॾेखारींदा था। इन्हनि खे मुरकब लफ़्ज़ चयो वेंदो आहे। ऐं एतिरा केतिरा ई लफ़्ज़ जेके आहिनि जेके तव्हांखे ज़हन में हूंदा, उहे तव्हां भले कमेंट में लिखी सघो था, असां ॿुधाए सघो था। छाकाणि त हिते असां सिर्फ़ु तव्हांखे बुनियादी शयूं सम्झाइण आया आहियूं त इहे इन्हनि शयुनि खे चयो वेंदो आहे। मुरकब छा खे थो चइजे, मुरतब छा खे थो चइजे, मुफ़रद छा खे थो चइजे, ई उहे शयूं आहिनि या उहे लफ़्ज़ आहिनि जेके असां वटि सेखारिया आहिनि। पर इन्हनि जा अञा उसूल बि अलॻि अलॻि आहिनि। इन्हनि खे कीअं टोड़बो, इन्हनि खे कीअं जोड़बो ऐं इन्हनि जी माना बि छो थी थिए, अलिफ खे पेश अचे थो उ कीअं तब्दील थिए थो। माना असां मथे चई आयासीं ओठी, जॾहिं उठ हुयो उनखे पेश हुयो, माना वाव जेको अलिफ वारो पेश जो जेको औचार आहे उहो वाव में तब्दील थियो वञे ऐं उनखे असां ओठी करे छॾियूं। ईअं ई पितल लफ़्ज़ आहे हिकिड़ो, पितल, पे खे ज़ेर आहे, हिते पे खे ज़ेर आहे पितल। हाणे ॾिसो त इन जी जेका ज़ेर आहे उहा ई में तब्दील थी वञे थी
ऐं इहा कीअं थी थिए त पी जेका इहा ज़ेर आहे इहा हिन में जेका ही उचार आहे इन में तब्दील थी वञे, यानी कि हाणे इन जी नई सूरत जेका थींदी उहा पीतली सूरत थी वञे थी, माना ई में तब्दील थियो वञे। छाकाणि जॾहिं असां लफ़्ज़ जोड़े लिखंदा आहियूं त इते हीअ अलिफ न ईंदी आहे ऐं पोयों जेको लफ़्ज़ आहे उन में हज़्फ़ थी वेंदो आहे, जेको असां अखर में पढ़ी आया आहियूं त इहे अखर उन में ईंदा आहिनि, ईअं थींदो आहे। ऐं जेकॾहिं कंहिं ते ज़बर आहे, इहे त पेश वारो ऐं इन वारो थी वियो। हाणे जेकॾहिं ज़बर वारो अखर ॾिसूं था त उन ज़बर वारे अखर खे कीअं थो मटिजे। हिकिड़ो ज़बर लफ़्ज़ आहे टकर, हिते आहे जेको टकर, उहो ज़बर जेका आहे एराब जेका आहे उहा आ जे उचार में, मद जे उचार में, वॾे उचार में तब्दील थी वेंदी आहे। उहो थींदो ताकरो, इन्ही में तब्दील थी वेंदो। इहो कानून आहे। इन कानून खे असां अॻिते हली जेकर वक़्तु मिलियो ग्रामर जे ॾींहंनि में ज़रूर इन खे सिखंदासीं ऐं सम्झंदासीं त इहे तब्दीलियूं छो थियूं अचनि ऐं छा लाइ अचनि थियूं। असां अॼु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन लफ़्ज़नि ते ॻाल्हायूं था पिया त इहे लफ़्ज़ उहे लफ़्ज़ आहिनि जेके असांखे मुरकब अलॻि आहिनि, मुरतब अलॻि आहिनि ऐं मुफ़रद अलॻि लफ़्ज़ आहिनि। इहे जेके हुया इहे बुनियादी लफ़्ज़, इहे बुनियादी ॼाण ॾिनी आहे। अञा इन्हनि मां असां जेकॾहिं वधंदासीं, अॻिते वेंदासीं, असां केतिरा ई नवां लफ़्ज़ मिली वेंदा, असांखे केतिरियूं ई नयूं मानाऊं मिलंदियूं ऐं केतिरियूं नयूं ॻाल्हियूं मिलंदियूं। इहे बुनियादी जेका ॼाण आहे, छाकाणि त असांजे पहिरें खां पंजे ताईं इन्हनि लफ़्ज़नि जो तमामु घणो इस्तेमालु थियल आहे। इन्हनि खे को सोच जेकर असां ख़बर हूंदी, असांखे सम्झियल हूंदो त कहिड़ो लफ़्ज़ मुरकब आहे, कहिड़ो लफ़्ज़ मुरतब आहे ऐं कहिड़ो लफ़्ज़ जेको आहे उहो मुफ़रद आहे, या कहिड़नि लफ़्ज़नि मां मुरकब ठहनि था या कहिड़नि लफ़्ज़नि मां मुरतब ठहनि था, त असां पंहिंजे ॿारनि खे या पंहिंजे उन्हनि खे बहितरीन नमूने सां सम्झाए सघंदासीं ऐं आईंदे जी जेका असांजी ॿोलीअ जो जेको बिगाड़ थियो आहे उन बिगाड़ खां असां बची सघंदासीं। छाकाणि जेकर असांखे हर हिकु बुनियादी शइ ख़बर हूंदी, बुनियादी शइ जी मालूमात हूंदी, त असां उन खे बहितरीन नमूने सां ॼाणे सघंदासीं। अॼु कल्ह असां पढ़ियोसीं सिर्फ़ु अखर ते, अॼु असां जुमिले ते पढ़ियो आहे, लफ़्ज़ ते पढ़ियो आहे। सुभाणे असां जुमिले ते पढ़ंदासीं, जुमिले खे सम्झंदासीं, जुमिले खे सम्झी करे इन्हनि टिनि शयुनि खे जो मिलाप सुभाणे गॾु हूंदो, अखर जो बि, लफ़्ज़ जो बि ऐं जुमिले जो बि। अखरनि जो कहिड़ो कारज आहे, लफ़्ज़नि जो कहिड़ो कारज आहे ऐं जुमिलनि जो कहिड़ो कारज आहे। इन्हनि टिनी शयुनि खे जुमिले खे सम्झी करे जेकर वक़्तु बचियो सुभाणे त असां उन खे जेको आहे सो सम्झण जी कोशिशि कंदासीं ऐं पोइ असां जेको बुनियादी 5 क्लासनि ताईं, क्लास 5 ताईं त किताब जेके आहिनि पहिरें खां 5 ताईं उन जी जेका शाइरी आहे ॿाराणी उन ते पढ़ंदासीं, उन खे सम्झंदासीं, उन्हनि मां असां ॻोल्हींदासीं त इहे कहिड़ा अखर जेके आहिनि या कहिड़ा लफ़्ज़ जेके आहिनि या कहिड़ा जेके मुरकब लफ़्ज़ आहिनि जेके असां इस्तेमालु कयूं था। छाकाणि जेकर हिकु हिकु सबक़ु वेहण सां पढ़ण वेंदासीं त तमामु घणो वक़्तु लॻी वेंदो। मां इन जे करे पहिरियों अखर ते, लफ़्ज़ ते ऐं जुमिले ते ॻाल्हाए असां उन खां पोइ मुकमल उन असां सिलेबस ते ईंदासीं जेके पहिरें खां वठी 5 क्लास ताईं असांखे किताब आहिनि। उन किताबनि जो हिते मुतालियो कंदासीं। उन मुताले मां उमेद थो कयां त तव्हां मूंखां अॻु पढ़ी ईंदो ऐं उन मुतालिक़ सवाल कंदो पिया त जीअं असां उनखे बहितरीन नमूने सां सम्झंदासीं। मां शाइरी जा अलॻि ॾींहं रखंदुसि ऐं नसर जो अलॻि ॾींहुं रखंदुमि ऐं उन में कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि उन्हनि ते असां ॻाल्हाईंदासीं। इहो असांजो सूमर जो ॾींहुं हूंदो जंहिं ते असां इहा मुकमल कचहरी थींदी असांजी ऐं इनशा अल्लाह जीअं जीअं ठहंदा वेंदासीं असां ईअं अञा वधीक बहितर खां बहितर ऐं नयूं शयूं सिखंदा वेंदासीं। अस्सलाम।